सा दिल तो खिड़ई न छजा दिल तो खिड़ई न छजा ये नजरूं खणी थो मूडे ॾिसी मूंखे तुंहिंजो कसम तो ॾाढो बड़ी तुंहिंजे अखियुनि जे हिन इज़हार सां दिल तो खिड़ई न छजा 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 ये ॾिसण मूडे तूं प्यार सां दिल तो खिड़ई न छजा दिल तो खिड़ई न छजा ये नज़रूं खणी तो मूडे ॾिसी मूंखे तुंहिंजो कसम तो ॾाढो बड़ी तुंहिंजे अखियुनि जे हिन इज़हार सां दिल तो खिड़ई न छजा 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 कमदार शादी मस्किरिया कमदार छा थियो आहे कारखाने खे होतार बाबा तव्हां ॾिसी था सघो पंहिंजे हिननि अखियुनि सां तो बि तकड़ में काथो थो थिए कारखानो अला वारा जी धीअ त मुंहिंजूं निंडूं ई फिटाए छॾियूं दिलि में घर करे वई आहे जारी अखि तो खणा उनजी तस्वीर थी नज़र अचे न हरगिज़ न दुश्मन जी धीअ सां इश्क ईअं कॾहिं बि न थींदो ईअं कॾहिं बि न थींदो वालेकुम अस्सलाम आ सूबेदार आ मां पाण तोखे ई यादि कयुमि पे चङो थियो जो तूं अची वई वे गुलाब खान तूं हिकु सुठो वॾेरो आई पर छा सूबेदार अटके जो थो सूबेदार जेका ॻाल्हि थी उहा चई ॾे सूबेदार मां जो कुझु आहियां तुंहिंजे साम्हूं आहियां ॻाल्हि कर टिजु न मां महिमान जी इज़त कंदो गुलाब खान तूं कहिड़ो बि आहीं मूंखे को फ़र्क़ु कोन थो पवे पर जहांगीर ख़ान ऐं सूबेदार जे कातिलनि खे तूं पनाह थो ॾे इहो सुठो नथो करे सूबेदार साहब मां पाण कातिल ऐं ॾोहारीअ जो दुश्मन आहियां कातिल ऐं ॾोहारी उहे ॿेले में आहिनि जेकी मुंहिंजे पनाह में आहिनि उहे अबोज ऐं मिसकीन हारी आहिनि जे तूं ग़रीबनि खे गिरफ़्तार करीं त मां तोखे कोन रोकींदुसि उहे ग़रीब मिसकीन आहिनि तूं पंहिंजी कार्रवाई करे छॾ मां पंहिंजी कार्रवाई पूरी करे आयो आहियां मां चाहियां थो तव्हां मूंसां गॾिजी हलो जहांगीर ख़ान जे पोयनि ॾे मन हू के ख़ैर जूं ॻाल्हियूं कनि हूअ बि मां का पूंडरेज़ी नथो चाहे मां हलण लाइ तयारु आहियां ख़ैर में ख़ुदा बिरादी आहे मूंखे कहिड़ो एतिराज़ आहे लाला तव्हांखे रईस सत्तार खान घुरायो आहे तो बि तकड़ में न हलंदासीं छा कमु कमदार असां वांदा न आहियूं जो तोसां डुकंदा हलंदासीं मूंखे बंगुर ते घुरायो आहे छो लाला वॾो बोतार जहांगीर ख़ान क़त्ल थी वियो आहे उन सिलसिले
तव्हां खे घुरायो अथई। लाला मां तो ॿुधायां तव्हांखे बाबा रईस जहांगीर ख़ान जे ॻोठ में नवां दादागीर पैदा थिया आहिनि तोतो ऐं सोटो। पाण खे अलाए छा था सम्झनि। अबा रईस जहांगीर ख़ान जो क़त्ल करे छॾियऊं तॾहिं त नंढा रेस आया आहिनि तव्हां खां मदद घुरण। बाबा हलो न, महिरबानी कयो न असां सां हलो। अचो मूंसां। होतारा साईं ॾिसो जवाना जा हथ में सो बि तकड़ में। हाँ रेस हुकुम कर। लाले खे याद क्यों थी के जो सिर कटणो आहे ॿुधा। लाला दोधे जो खानदान खत्म करणो आहे खानदान। रेस बस सिर्फ दो अञा ॿियो कोई अथव? दुश्मन त मूंखे ॿुधायो। दो त मुंहिंजे लाइ कुझु बि कोन आहे छो जो लाला पीअंदो रत जा प्याला। ॿुधायो रेस रुगो नओ खांदो वञ पोइ ॾिसंदो वञ तमाशो। लाला दोदे खो अॻ में गुलाब खान जे खानदान में हथ विझ। रेस तोखे त ख़बर आहे मुंहिंजो तीन पैसो, मुंहिंजो ईमान पैसो, मुंहिंजो कम पैसो मां लाशनि जा ढेर करे ॾींदो वेंदो। मां हिकु बि तुंहिंजा दुश्मन न छॾंदुसि। पुलिस सां मुंहुं ॾींजो पाण। लाला पुलिस तुझो नालो ई न खणंदी। बाक़ी दोधे खे ख़त्म कई त 5 एकड़ ज़मीन ॾींदो साईं। रईस रुगो ज़मीन पैसनि जी ॻाल्हि कयो। हाणे कहिड़ो वञी असां हारपो कंदासीं। लाला रुगो ज़मीन न जेके वात सां पैसा चवंदे तेके मिलंदा। त ठीकु आहे तव्हांजो कम थी वेंदो। तव्हांजो हिकु दुश्मन बि न बचंदो, हिकु दुश्मन बि न। छो जो लाला पीअंदो रत जा प्याला। हाणे कम थींदो न बाक़ी मंडो कहिड़े कम ईंदो। सरदार खान लहो पंहिंजे ज़िद तां असां दोदे जे तरफ़ खां तव्हां ॾे आया। गुलाब खान छो आयो आहे? कंहिं घुरायो थी? असां तुंहिंजो मुंहुं ॾिसण में था चाहियूं। सरदार खान भले जा तव्हांखे मुंहिंजो मुंहुं न वणे पर असां ख़ैरु चाहियूं जीअं वधीक खून रेज़ी न थिए। हाणे हीअ रत जी रांदि बंदि न थींदी। गुलाब खान हाणे तूं बि पंहिंजो ख़्यालु कर मतां तूं बि रत जे दरिया में लुड़ी वञे थो। वकार कर अहिड़ो ॻाल्हाए जेको सभिनी खे वणे। असां मञूं था अवां जो खून थियल आहे पर ख़ैर में ख़ुदा बि राज़ी हूंदो आहे। सूबेदार तूं भी दोते जी भर तो खणी सो भी तकड़ में हिक थाड़ेल ऐं मुजरिम जी साहब तूं तो मदद करना चाहीं। तूं तोड़े जे हुन हिक सूबेदार खे शहीद कयो आहे तो भी तकड़ में साईं मुंह मिसकीन खे भी सरे घट मारियो हई पर मां भजन जो तिखो दोदड़ो तो मुखे पुजे भजी वयो मां ते सो भी तकड़ में। कमदार
तो देखे धाड़ेल बनायो तुझे वडेरा ने पुलिस सो भी तकड़ में मां वरी भी सलाह तो ॾियांव खैर जूं ॻाल्हियूं कयो वधीक किन न कयो। सूबेदार असांखे धमकाइण आयो आहीं या वरी डिॼाइण या वरी दोदे वारनि जी तरफ़दारी करण आयो आहीं? महिरबानी करे अहिड़ो ॻाल्हाए जेको कंहिंखां बर्दाश्त थिए। कारखाना असां चाहियूं पिया त तव्हांजो फ़ैसिलो करायूं पर तव्हां असांखे ई दुश्मन कयूं बीठा। हाँ गुलाब खान मूंखे सभु ख़बर आहे छो त मां सरकारी शैतान आहियां। तूं ही असांजे रईसन जो दुश्मन आहे। तो ही त मारायो आहे न रईस जहांगीर खान खे दोदे वारनि खां। तव्हांजी सोच ग़लति आहे पर तव्हां मूंखे दुश्मन समझी पोइ पछताईंदव। तव्हां इहो सोचो पिया त गुलाब खान खे रत जे दरिया में लोढ़े छॾियऊं पर यादि रखो मां कख पन न आहियां जो हवा ते उॾरी वञा। मां गुलाब खान आहियां गुलाब खान। गुलाब खान असां तोखे बि सुञाणूं था ऐं तुंहिंजी ताक़त बि ॾिसूं पिया। जॾहिं वक़्तु आयो ॿुधाईंदो साईं कंजा पेर पुख्ता ऐं पोइ ॾेखारंदा पंहिंजी ताक़त। गुलाब खान तोखे मोकल आहे सत्तार खान तूं भले पाण खे आज़माए ॾिस। जे मुंहिंजे वार खे बि तव ॾिनई न त पोइ तोखे जवान करे मञी ॾिस। बस गुलाब खान बस ॿुधो थी हे त ॿार हिननि खे चङाई ऐं बुराई जी ख़बर ई कोन्हे। मां हाणे मञी सघो था ईअं न थिए जो असां बेदब थी पऊं तो तव्हांखे धिके कढूं। सूबेदार इन गुलाब खान के वठी निकरी वञो सो भी टक्कड़ में मुंजन भोतारन के गुस्सो न अची वञई सो भी टक्कड़ में हुआ भी इहो गुलाब खान असांजे अखियुनि में कंडे वांगुरु चुभे तो कंडे वांगे। बस बुछड़ा बस ख़बर आहे तुझे वडेरनि जे कावड़ जी। तो जड़े कम तारे त मुल्क में फसाद विझराया अच गुलाब खान त हलो अंधन जगह रोण अखिर जो सियाना। परचाण आया तो न बोतार मां सरकारी शैतान नामा सुञाणे वियो माने यो सूबेदार भी बदलत वने सा गुलाब खान सा वडे जो तो सिर खणायो जानती भी जो ए मंडो ता ना गड्डा मुर्शी जो ए मंडो भी ता ना गड्डा मन घड़ी कोई। गुलाब खान जा गोडा झुकाया मैं। अरबाब खान मारे विधो। हाँ इहो छा थो चवे न न इहो कूड़ आहे जो त इहो कूड़ आहे। आ अरबाब खान मां त हुननि सां चङाई कई यार मां केॾी कोशिश कई
त मां हिननि जो ख़ैरु करायां। केॾो कीस थी वियो बस। मुंहिंजो जिगर जो टुकड़ो कसे छॾियो, जिगर जो टुकड़ो कसे वियो। अरे कमदार रिढा गुम थियूं थी या बकरियूं जो हे भलो साईं खयूं घुमंदो तो वते मां। अब्बा रिढा बकरियूं कोन गुम थींदसी, गधे गुम थींदसी जो चढ़ी ऐं ज़मीन जो चक्कर हणंदो। सही तो चवे आद न पुट, अगे भला कमदार हूंदा त भलियूं घोड़ियूं हूंदियूं आहिनि बा। हाणे जहिड़ो कमदार ओड़ी गधे हूंदसि। मडा गुलण वॾो को बदनसीब आहीं, पंहिंजे नसीब खे पाण थो मोटाई। मूं सोचियो त मंडे गुलण जो वात मिठो करायां। अरे अंधा अखियूं खोल खोल अखियूं। भलो साईं नाहे, मिठाईअ जो दॿो आहे मिठाईअ जो। हाणे तव्हां मुंहिंजी वॾी बेइज़ती कया। हाणे मां हलां थो सो बि तकड़ में। अरे बीहो कमदार बीहो। अरे हेॾे यार न आहे। अरे कमदार बीहो। अरे हथ न छॾे, छॾ दे जल्दी के छॾ मार अल्लाह। अरे छॾ छोड़ा दो छॾ दो। अरे बाबा अरे हेॾे मोट बाबा। अरे कमदार का नल छॾ विया तो छॾ। अरे वे हेतरी गाल दे चिड़ी तो यार कुरान जो कसम। तू तो को कमदार को सभा तकड़ में। खोल खोल खोल। अरे हेडे कदम मां तो खोलिया। अरे मुझे ला आंदी तो मां खोलिया ना। हल खोल तू ही खोल मां खोल खोल। अरे ये नुखती मां सोचो त को रसगुल्ला हूंदा के लाल ॼमू हूंदा। हेड़ा जहिड़ो मुंह तेड़ी मिठाई। अला रख रख त खाऊं। कमदार केड़ी खुशी में तो ये मिठाई खा रहे हैं? हाँ कमदार केड़ी खुशी में तो मिठाई खा रहे हैं। अरे मंगनी थी या मालकन शादी जी तैयारी कई थी जो मिठाई जो दॿो बगल में खणी तो घुमंदो वते। मंडा गुलण शादी ना है न वरी मंगणो आ मुंहिंजो। तो वारे यार लाले गुलाब खान जो जुगो झण करे छॾियईं। हुन जे पुट ऐं भाइटे खे असुल मारे छॾियईं तो बि तकड़ में। इन जे करे मूं सोचियो बाबे जी शैतानगिरी कम करे वई ऐं मुबारक विझांसि ऐं वात बि मिठो करायांसि। अरे खैर मुबारक कमदार लख मुबारकूं तोखे बि हुजनि। तो आरे रे जहांगीर खान जो पलांदो थियो। हाणे ॾिसजांइ वेई मुंहिंजी शैतानगिरी। न तोते जो बेड़ो बोड़ाया त पोइ मां सरकारी शैतान सॾदुमि। सरकारी शैतान त मां आहियां। चवंदा आहिनि मंडे खे हिकु रग वधीक थींदी आहे पर गुलण खे बरगां शैतानगिरीअ जूं आहिनि। ॾिसजांइ वेई हाणे तमाशो। इहो तो बि हिन धरतीअ ते न रहंदुइ। सरकारी शैतान आया दोदा। हाणे तुझे सिर में हथ आहिनि।
फरीद हाणे हथियारनि हलाइण जो टाइम अची वियो आहे। वरी छा थियो आहे रोशन? जो हथियार हलाइण जो टाइम अची वियो आहे। कंहिंजी क़िस्मत टुटी आहे रोशन जो असांजे साम्हूं थींदो। दादन असांजे रईस गुलाब खान जे पुट ऐं भाटे खे लाले ऐं उन जे साथियुनि क़त्ल कयो आहे। लाले जी इहा जुरियत जो असांजे सरदार जे पुट खे क़त्ल करे। पर रोशन इहे लाले खून कया छो? फरीद इहे असांजा रईस लाले सतार खान ऐं वकार खान जे चवण ते मारिया आहिनि। इहो हिसाब लाले खे ॾियणो पवंदो, ॾियणो। फरीद दादन हलो त हलूं रईस गुलाब खान ॾे। भैया सरदार गुलाब खान असांखे नंढे रईस जे मरण जो ॾाढो ॾुख आहे। कहिड़ो हुकुम आहे असांजे लाइ? सरदार गुलाब खान असांखे इजाज़त ॾियो त हिक खून जे बदिले 7 खून करे अचूं। रईस गुलाब खान हुकुम कर सतार खान ऐं वकार खान खे लिटाए अचूं। वञो मुंहिंजी मोकल अथव, पर ॻाल्हि ॿुधो, सतार खान ऐं वकार खान खां अॻ में मूंखे लाले जो ख़ात्मो खपे। सरदार गुलाब खान समझो त लालो मरी वियो, ॼण हिन ज़मीन ते पैदा ई न थियो। सतार खान ऐं वकार खान अवां खे कुही ॾींदासीं। सरदार गुलाब खान इन्ही जंग में मरी वञो त मरी वञो, रईस जे पलांद खां सवाइ वापसि न ईंदासीं। चङो माछा अल्लाह, मां बि अव्हां जे कढ ईंदुसि। ख़ुदा हाफ़िज़। गुलाब खान काॾे निकितो? मां त तोॾे पियो अचां। सूबेदार साहब मुंहिंजो रस्तो छॾे वञ, मुंहिंजे अंदर में बाहि थी भरे, बाहि। मां सत्तार खान ऐं वकार खान खे मारींदुसि, छो त मूंखे पंहिंजे पुट जो पुलाद करणो आहे। गुलाब खान मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, विढ़ण सां मामलो वधंदो खुटंदो कोन। तू जे करे वकार खान खे मारींदे बि न त तू जो पुट मोटी कोन ईंदो। सूबेदार साहब मुंहिंजो पुट वापसि कोन ईंदो, पर मुंहिंजे अंतर जी बाहि त झकी थींदी न, मुंहिंजे दिल खे कुझु त सुकून मिलंदो न। गुलाब खान सब्र कर, जेतिरो सुकून तोखे सब्र करण सां मिलंदो न ओतिरो पलांद करण सां कोन मिलंदी। तू हुननि जो मुड़ुसु मारींदे, हू तुंहिंजो मुड़ुसु मारींदा, वरी तू हुननि जो मुड़ुसु मारींदे। ईअं त जहिड़ो क़यामत ताईं हलंदो, न तुंहिंजे दिलि खे सुकून मिलंदो न हुननि जे दिलि खे सुकून मिलंदो। न हिन ॻोठ में सुकून हूंदो, न हिन शहर में सुकून हूंदो, ऐं सॼी सिंध जो अमन तबाह थी वेंदो। गुलाब खान मुड़। सूबेदार तूं बि मूंखे ईअं थो चवे त मां मोटी वञा? हा गुलाब खान, तू मोटी हल, तुंहिंजे पुट जे कातिलनि खे सज़ा मां ॾियारींदुसि। तू मोटी हल।
फरीद लालो ऐं उनजा साथी बेले तरफ़ पिया वञनि। बेले हा बेले पिया वञनि। लालो बेले पे वञी बच्चे छा थो फरीद हलो त हली क्यों लाले खे पूरो लालो पाण खे वरी अलाए छा थो सम्झी। सोचा थो त अनवर ऐं दोतो ॾे फोन कया होॾा हू अॻु ॾियनि लाले जो ऐं हेॾा असां ओए विच में काॾे वेंदो लालो। वाह जो ॻाल्हि कई थी फरीद। फरीद जल्दी मिलाए फोन दोदे वारनि ॾे कयूं पलांद गुलाब खान जे पुट ऐं भाटे जो। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुकुम कर यार छा हाल वाला। लालो तव्हां जे तरफ़ अचे थो। जे लालो असांजे तरफ़ अचे थो त पंहिंजे मौत खे दावत ॾे थो। हेॾा तव्हां अचो त हेॾा असां जीअं लालो बची न वञे। ठीकु आहे अॼु लालो कोन बचंदो। साथियो तयार थियो शिकार अची रहियो आहे। सरदार हुकुम कर असांखे बिल्कुलु तयार आहियूं असां। सरदार हुकुम कयो काॾे हलणो आहे। सरदार असां तयार आहियूं एॾो इशारो कर मुल्क खे बहियूं ॾेई छॾियूं। सरदार हुकुम कर मरी वञो त मरी वञो पोइ ते न हटंदासीं। छा करणो आहे सरदार? चोरी करणी आहे दारू हणणो आहे या वरी कंहिंजो सिर वढणो आहे? हुकुम कर। साथियो ॿियो कुझु न आहे करणो मौत सां रांदि खेॾणी आहे मौत सां। साथियो सतार खान ऐं वकार खान जी सॼी बाह वठणी आहे। लाले खे मौत जी निंड ॾियणी आहे। अचो मूंसां। जो पाण खे ख़बर जाए न विझनि। लाला ये दो रत जब रियाला
साईं ये था का करो जो खैर दे दे मेहरबानी नहीं बाबा साईं बस हिंद कना थी पिया बाबे जे गुज़ारे वञण खां पोइ पर रखोला आते मुंहिंजो लालो दोस्त जेको आहे शींहुं आहे शींहुं इन मुल्क खे तबाही ॾेई छॾींदो भोतारा साईं असां हाराए वियासीं दोदे वारा खटी विया सो बि तकड़ में साथो जे कमदार साथो ये चे असां जबर हूं जबर असां सा जब टकराईंदो चुकना चूर थींदो छा थो पके कमदार होश में त आहे चहे लाले ते असांखे नाज़ हुयो खे बि दोदे वारनि मारे छॾियो सो बि तकड़ में भोतारा बाबा हाणे छा थींदो लालो मारजी वियो हाणे मां दोदे वारनि खे न छॾींदुसि ॻोल्हे ॻोल्हे मारींदोसां कमदार हाणे मां पाण मैदान ते लहंदुसि गुलण अञा जीअरो आहे तव्हांखे कुझु करणो न पवंदो जेको कुझु कंदुसि उहो हाणे मां कंदुसि मां साईं मां रुगो ॿेले तरफ़ वञा पोइ मुंहिंजे फोन जो इंतज़ारु कजो छो तव्हां सरकारी शैतान आहियो चवंदा आहिनि त मंडे खे हिकु रग शैतानगिरी जी वधीक हूंदी आहे गुलण खे ॿ रगां वधीक आहिनि शैतानगिरी जूं ॿ काॾे वेंदो इहो तोतो अनु सभु तो मारा आहिनि इन्हनि मां न सुञातो आहे छो त मां सरकारी शैतान आहियां न तोते जे घणा ई पलांद रहियल आहिनि मुंहिंजा जेसिताईं हिन खे न माराईंदुसि तेसिताईं सुकून जो साह न खणंदुसि ख़ुदा हेलो बाबा हेलो हाँ गुलण शाला काबल साईं जानू है सोढो नएवा खांदा अचनि हिम्मत ॾेखारियो ये जीअं बची न वञनि बाबा मां आहियां सरकारी शैतान मां ॿुधाईंदो वञांव तव्हां मारींदा वञो मरी विया समझ तू नज़र में रख जान जी बाबा जी हिम्मत कयो तकड़ में सोडा हाणे ख़बर पवंदे त मंडो गुलण केतिरो शैतान आहे अड़े मां सरकारी शैतान आहियां जेसिताईं तव्हांजो बूटो गुम न कराईंदुमि सुकून सां न वेहंदुसि बाबा ये तो गुजारे में
कुछ त थींदो। लियाकत, ये वटि पैसा। मूंखे तोते जे अचण वारो रस्तो ॿुधाए, जंहिं दग सां तोतो अचे मां तोते लाइ अहिड़ो त मौत जो ॼार विछाईंदुसि जंहिं रस्ते सां अचे पर मोटी न सघे। भुलण तूं दिलि जाए कर, तोखे दोदे जी पल पल ऐं कदम कदम जी ख़बर ॾींदुसि। तोता जवाननि सां बालो सरकारी शैतान है। फिर मत दोदा तोखे हाणे ख़बर पवंदी मुंहिंजे शैतानगिरीअ जी, छो त मां सरकारी शैतान आहियां। जॾहिं तुंहिंजा पंहिंजा ई तुंहिंजा पेर कढंदा, तुंहिंजे ज़मीन पेरनि हेठां निकिरी वेंदी, पोइ ख़बर पवंदे तो गुलण जे पुट खे मारियो आहे, उनखे धक हयां थी, उनजो पलांद हाणे ज़रूर थींदी। तोखे ख़बर न आहे त मां सरकारी शैतान आहियां। सरकारी शैतान हाणे मुंहिंजी शैतानगिरी कमु कंदी। मूंखे पंहिंजे टोले मां गद्दारी जी बूइ थी अचे, बूइ। सरदार इहो तव्हां छा था ॻाल्हायो? ही सभु असांजा साथी आहिनि, केरु असां सां गद्दारी कंदो? दोदा तोखे ख़बर नाहे, पैसो चङनि भलनि जो दिमाग़ ख़राब कंदो आहे। पैसे जे करे यार यारनि जा दुश्मन थी वेंदा आहिनि, पैसे जे करे भाउ भाउ खे क़त्ल कंदो आहे, पैसे जे करे वक़्त जा काज़ी बि विकामजी वेंदा आहिनि। तूं कीअं तो हिकु धाड़ियल जे लाइ चए त इहो गद्दार नाहे? इहो मां थो ॿुधायां असांजे टोले में कहिड़ो गद्दार आहे। कहिड़ो गद्दार आहे? 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 अठोने गद्दार के गद्दार न कया सरदार, मूंखे माफ़ कयो सरदार। सरदार मां काई गद्दार न कयो, मूंखे माफ़ कयो सरदार। वञो मंडे खे उठो, वञो। लियाकत, अरे असां त यारनि जा यार हुयासीं, तूं असां में कीअं गद्दारी कई आहे? थी नहीं गद्दारी जो अंजाम। अरे छा है बाबा? घणा ई रोप कयो थी, बहुत हलो।
हला तो हलो मां चवां थो अॻे उथे अरे हला तो मारी चवां थो हल केड़ो कसूर आ मुंजो कसूर आहे तुंहिंजो अंकुल घणी कई घणी कया साहब केड़ी दादागिरी आ यार दादागिरी आहे छो न आहे हलो अरे हे हाल तो ॾिसो मुंजो हाल कहिड़ो थी अरे हला तो केलियो छो था यार ख्याल भी त कयो की लींदासीं छो न की लींदासीं हलो अरे मंडा छेता ने घटे बची पुते हाँ दादा मुखे माफ कर लियाकत जो कोई कसूर ना है या मुझी शैतानगिरी आ मुखे वकार खाना रन पैसा ॾिना तुझे माराइण जा त जंहिं दग सां तूं अचे असां उन दग ते तुझे मौत जो ॼार विछायूं मुखे माफ कर दादा मुखे माफ कर मिलाए पंहिंजे पीउ ॾे फोन चवेसि त दोदो अचे थो नए भाउ खां हेलो हेलो गुलाना चाला वाला हाँ वाह दो तेवारा जी शादी कई आ मां तू नजर में रख जान मां बेरो निकरा तो ओ बा हाँ हाँ साथी वडी जा ने वा गाबा लाड़े गाजे वेजो ओ बा मुके माफ कर दो दा
सतार खान ओ वकार खान लागे प्यारो दियो 24 टक्कर में अबा कौन तो डाला है अपने तो साथ होती ओ बाबू तारा सतार खान जे बा कूड़ू गलाया तो मुझो बोकारो का जो अबा वकार खान लागे प्यारो दियो अबा लाड़े अरे फिर जालिम कटन मुझे अनवर है यार मुझा उतु अनवर है उतु अरे अब्बा अरे भोतार वकार खान अरे अब्बा दुलमती ओड़े अरे अब्बा अरे आदन बुट अरे अब्बा आदन अब्बा अब्बा रे काके पाजी शैतान गिरी कम नाई रे मुझो वकारो थियो रे जुगो बर्बाद दिया अदार वकार खान मुंजा भाई वकार खान कुत्ता अदा वकार खान उत मुंजा भा जाल में जुल्म करे छड़ियो दोदा मां तो न छद अदा वकार खान ओ भोतार सतार खान सजो कसूर मुंजो आबा खिंजे अज मां वकार खान के फोन करे न घुराया तो मुझो पुट भी न मरिया अली मुझो मोकारो जोड़े जो मां तहा के दोते वारन के विड़ायो मां चेतान गिरी कई सजो कसूर मुझो आबा जज तहा के न विड़ाया तो मुझो जुगो भी बर्बाद न थिया ओ बा मां बेन जे ला खड कोटरी अज मां पाण न खड में गिर मुड़े साईं मां के जीण जो को कुनाए मां के सदा दियो मां के भी मारियो बा ओ बा मां के अणो गोली मां के मारियो मां जे थारे जिया तो बा वो मां के को जीण जो कुनाए बा गुलन अगर जे तुझो कसूर है तो तोखे सजा मिलन घुर्जे बचाई दी गोली अब्बा जाई गोली है सतार खान अब्बा मां सरकारी से सरकार सतार खान तोखे मां गुलण जे कत्ल जे केस में गिरफ्तार तो कया वठी हलो इनके ऐं लाश भी खणायो मां दोदे वारन के चंगी तरह ॾिसां थो दोदा तकड़ न कजाए मारजी वेंदे सूबेदार है हाणे जीअण जो शौक़ु कोन्हे हिक ई उमेद ते जियां थो इन्हनि वॾेरनि जो ख़ात्मो कयां पोइ भल मरां त मरां दोदा तू गणती न कर तोसां इंसाफ़ थींदो हूअं बि माण्हू मारण का बहादुरी नाहे
माण्हू जियारण बहादुरी आहे इन्हे करे दोदा जी दादागिरी छॾे ॾे। केरु इंसाफ़ कंदो सूबेदार? पुलिस ऐं वॾेरा कुल ग़रीबनि जा दुश्मन आहिनि। अॼोके दौर में ग़रीबनि सां इंसाफ़ थींदो ई कोन्हे। दोदा मां तव्हांखे इंसाफ़ वठी ॾींदुसि ऐं मां ई तव्हांजी मदद कंदुसि। दोदा पुट असांजो चवण वठ, ज़िद तां लहो, दादागिरी छॾी। तूं कहिड़ी मदद कंदे गुलाब खान? हलिया वञो हितां, मां हिनखे कोन छॾींदुसि। ॾिस दोदा, मुंहिंजो पाण घर बर्बाद आहे, मां पाण सब्र कयो, तव्हांखे बि सब्र करणो पवंदो। इहा दादागिरी छॾ दोदा। दोदा पुट हथियार फिटी कर। ही गुलाब खान असांजो मोहसन आहे, असांजो सरदार आहे। असांखे पंहिंजे सरदार जे अॻियां कंधु हेठि करे बीहण घुर्जे। असांजा सिर सरदार खां मथे न आहिनि। अबा तूं बि ईअं थो चवें सतार खान खे छॾे ॾियूं? हा पुट, सतार खान खे छॾियो, हिनखे पाण ई कानून सज़ा ॾींदो। दोदा तव्हां गणती न कयो, मां सत्तार खान खे गोरी खां गोरी सज़ा ॾियाराईंदुसि। ठीकु आहे सूबेदार, मां हथियार फिटा थो कयां, पर मूंसां इंसाफ़ न थियो त ख़बर हुजे। दो दादागीर थी, दादागीर, दो दादागीर थी, दादागीर, दो दादागीर। खबर आहे साईं, इहो मंडो गुदाणो अध चवा मां हीअ लखा ॿ यता हिन में विझो, पोइ केल मां पियो केल जा तुंहिंजो हथ में हिन में हे सामान पोइ सॼो तो वठो। अॻिते हिकु बि नथा अञा कुझु पंहिंजे उहो दादो चाचे को डरा के 20 दफा से वाले बुढ़ा ॾिसो साईं, खुशी माल खज़ाने जी थी आहे। ॾिसो साईं, कमदार अलाए छा थी वेंदो वा पंहिंजे लेखे खिलां थी जाने खिलां थी मान चाहती जाने खिलां। अरे न करो, अरे मुझो हाथ तो पुट अनवर 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 अरे हे ने मोटू मां अरे दार तोदे खे धाड़ेल बनायो तुझे वडेरन त मख भी कक दी करे। प्यार